अज कूफे में कल में वारन मौला जो खून बहायो आ। अज कूफे में कल में वारन मौला जो खून बहायो आ। अल्लाह जे घर में है दर्जे, अल्लाह जे घर के है दर्जे, जनमक तलगाह बनायो वा। अज कूफे में कल में वारन मौला जो खून बहायो आ। तर खून में आ कुरान थियो, जख्मी शेरे यज़दान थियो। तर खून में आ कुरान थियो, जख्मी शेरे यज़दान थियो। जिब्रील रोई ऐलान कयो, वडो ज़ालिम ज़ुल्म कमायो आ। वारन में खाक वसाइन थियूं, बाबे जो सोग मल्हाइन थियूं। वारन में खाक वसाइन थियूं, बाबे जो सोग मल्हाइन थियूं। परदेस में हाय दूर थियो, ज़ैनब कुलसूम जो सायो आ। अज कूफे में कल में वारन मौला जो खून बहायो आ। कई कत्ल लई न इमामता, इब्ने मुल्जिम ते लानता। कई कत्ल लई न इमामता, इब्ने मुल्जिम ते लानता। जह पाक अलीअ जे बचड़न खे कूफे में यतीम बनायो आ। कंदी मातम आई कूफे में, आराम ना है बीबी खे। कंदी मातम आई कूफे में, आराम ना है बीबी खे। करे कत्ल अलीअ खे मुसलमानन, ज़हरा जो रूह रंझायो आ। अज कूफे में कल में वारन मौला जो खून बहायो आ। ज़हरा जो वेढ़ो उजड़ी व्यो, थियो कत्ल अबाबो ज़ैनब जो। ज़हरा जो वेढ़ो उजड़ी व्यो,
थियो कत्ल अबाबो ज़ैनब जो। जवाद जॾहिं अर्शे फर्शे मातम जो फर्श विछायो अज कूफे में कल में वारन मौला जो खून वहायो अल्लाह जे घर में है दर्जे जनमक तलगाह बनायो अज कूफे में कल में वारन मौला जो खून वहायो